अॼु ॿिनि बेल एप्लीकेशन्स जूं हेयरिंग हुयूं। उन में अब्दुल्ला ऐं असगर लुंड जेको आहे पुलिस अरेस्ट कयो शुरूआतनि ॾींहंनि में ई, ऐं अब्दुल्ला इंटीरियम बेल ते हो, जंहिंजी बेल हेयरिंग लॻल हुई अॼु। विच ते असां ट्रांसफ़र एप्लीकेशन फाइल कई हुई हाई कोर्ट में, त असांजो केस सिक्योरिटी मामला जे करे जज साहब प्रेशर में आहिनि ऐं असांखे प्रेशराइज़ कयो थो वञे पियो, तो लिहाज़ा असांजो केस जेको आहे उहो सखर डिवीज़न खां ॿाहिरि मोकिलायो वञे। उहा एप्लीकेशन असांजी अञा ताईं हाई कोर्ट में पेंडिंग आहे, पर जज साहब जो हुकुम हुयो त तव्हां बेल एप्लीकेशन ते आर्ग्यूमेंट कयो। उन जे लाइ अॼु आयासीं, जिते अब्दुल्ला जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते आर्ग्यूमेंट थी विया आहिनि, जंहिंमें असां कोर्ट खे असिस्ट कयो आहे त अब्दुल्ला जे ख़िलाफ़ु काफ़ी एविडेंस मौजूदु आहे, जंहिंमें हू उन वाक़े वारे दौरान जेको आहे उहो बरकत लुंड सां ऐं अब्दुल्ला असगर सां राब्ते में रहियो आहे। उन जूं CDRs मौजूदु आहिनि ऐं जियो फेंसिंग थींदी आहे, उन में माण्हुनि जी लोकेशन ईंदी आहे, त मौक़े ते उन्हनि जूं लोकेशन्स मौजूदु आहिनि पुलिस इन्वेस्टिगेशन में। इहे सॼो एविडेंस जेको आहे कोर्ट में मौजूदु आहे, जेको असां कोशिशि कई आहे त कोर्ट खे असिस्ट कयूं त हिन जी बेल जेका आहे उहा डिसमिस कई वञे। ऐं गॾोगॾु कंप्लेनेंट साइड खे थ्रेटन कयो थो वञे, धमकियूं ॾिनियूं थियूं वञनि त केस खां विड्रॉ करे वञो। तव्हां ॾिठो त विच ॾींहंनि में लास्ट ईयर कंप्लेनेंट साइड ते अटैक कयो वियो ऐं उन्हनि ते कूड़ियूं FIR करायूं वियूं, त हिन केस खां विड्रॉ करे वञो, जिनखे उन्हनि चङे नमूने सां मुंहुं ॾिनो आहे। इंशाअल्लाह ताला बीठा आहिनि त बीठा रहंदासीं हिननि सां, ऐं उमेदु आहे त कोर्ट इंसाफ़ कंदी। ऑर्डनरी रिलीफ चवराइबो आहे। एक्स्ट्रा ऑर्डनरी रिलीफ मर्डर केस या हीनियस क्राइम्स जेके हूंदा आहिनि, उन में नॉर्मली कंहिंखे बि ग्रांट न कयो वेंदो आहे। उन जे लाइ वॾो ज़रूरी हूंदो आहे त जेको बि एक्स्ट्रा ऑर्डनरी रिलीफ लाइ अचे कोर्ट वटि, उहो एॾो स्ट्रॉन्ग ग्राउंड ॿुधाए त मूंखे हिन केस में कूड़ो छो मुंहिंजो नालो ॾिनो वियो आहे, या मूं ॿिए माण्हू खे, ओरिजिनल हक़ीक़ी माण्हू खे छॾे मर्डर केस में मुंहिंजो नालो छाजे लाइ ॾिनो वियो आहे, कहिड़ा मामलात हुया जंहिंजे करे उन्हनि मूंखे कूड़ो हिन केस में फासायो। असां सम्झूं था त हुन को बि अहिड़ो ग्राउंड पंहिंजी बेल एप्लीकेशन में न ॿुधायो आहे त आया याक़ूब गडाणी जी या उन जे अमड़ मुसमात पठाणी जी अब्दुल्ला सां कहिड़ी दुश्मनी हुई, जो कूड़ो नालो जेके सही ऐं हक़ीक़ी हू माण्हू हुया जिन नसरुल्ला जो खून कयो, उन्हनि खे छॾे करे अब्दुल्ला लुंड जो नालो ॾिनो वियो, त उन जे लाइ उन को अहिड़ो ग्राउंड पेश न कयो आहे। बाक़ी जेको एक्स्ट्रा ऑर्डनरी रिलीफ चवराइबो आहे, बेल बिफोर अरेस्ट, कोर्ट खां ज़मानत, उन जो हिकिड़ो महदूद मुद्दत आहे। उहा उन मुद्दत में उहे बेल एप्लीकेशन्स 15 ॾींहंनि में डिसाइड करणियूं हूंदियूं आहिनि, ऐं एंटी टेररिज़म एक्ट हुजे, जॾहिं बि स्पेशल लॉज़ इन्वॉल्व हूंदा आहिनि, जंहिंमें जेको आहे सो ख़तरो हूंदो आहे, धमकियूं हूंदियूं आहिनि, जान जो ख़तरो हूंदो आहे, त अहिड़नि ॾींहंनि में जल्दी उहे बेलूं डिसाइड कयूं वेंदियूं आहिनि। पर छो जो असांखे सीरियस थ्रेट हुयो ऐं असां पंहिंजो हिन कोर्ट ते चालान जमा कराइण खां पोइ ट्रांसफ़र लाइ वियासीं, इन जे करे बेल में कुझु वक़्तु लॻी वियो। इंशाअल्लाह ताला उमेदु कयूं था त कोर्ट इंसाफ़ कंदी।